अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। ज़िले नौशहर फेरोज़ जे एडिशनल डिप्टी कमिश्नर मोहम्मद ताशकीन आलम जी सदारत हेठि रमज़ान जे भलारे महीने में शयुनि जा अघ मुक़ररु करण ऐं हथरादू महांगाई ऐं ज़ख़ीरा अंदोज़ीअ ख़िलाफ़ इजलास थियो, जंहिंमें इंतिज़ामिया पारां रोज़ानी बुनियाद ते भाॼियुनि, फ्रूट ऐं रेज़की सामान जा अघ मुक़ररु कया विया ऐं हर रोज़ जे बुनियाद ते दुकाननि तां रेट चेक कया वेंदा। उन मौक़े ते मार्केट कमेटी, प्राइस कंट्रोल अथॉरिटी ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जा ऑफिसर पिणु मौजूदु हुया। बान सईदाबाद में पीपल्स पार्टी जे टीम जे तरफ़ा खां बान सईदाबाद जे एहसास प्रोग्राम ते कम कंदड़नि ऐं सिंध पुलिस जे एहलकारनि ऐं रेंजर्स जे नौजवाननि में खाधे ऐं थधे पाणीअ जो इंतज़ाम कयो वियो, जंहिंमें पीपल्स पार्टी बान सेक्रेटरी हाकिम अली, सलीम सोलंकी, सागर अली शाह ऐं ॿियनि हुन में हिसो वरितो। सखरताल के रोडीअ जो शहर टंडो मुकमल तौर खुलियल, हजाम, मैकेनिक, स्पेयर पार्ट्स ऐं रोज़मर्रा जे सामान जा ॿिया दुकान खुलियल। माण्हुनि जो आमदीअनि वांगुरु आमदो रफ़्त कंहिं बि क़िस्म जी सोशल डिस्टेंस नज़र न पई अचे। कोरोना जे रोज़ानो वाध सबबि बि उतां जी इंतिज़ामिया निंड सुतल। नवाबशाह में 5 ॾींहं अॻु फौत थी वियल सईद कुरैशीअ जी घरवारी, पुट, नुंहुं ऐं घर में कमु करण वारीअ जो कोरोना टेस्ट बि पॉज़िटिव अची वियो ऐं जॾहिं त उन्हीअ जो हिकु पाड़ेसिरी बि कोरोना वायरस जो शिकार थियो आहे। रिपोर्ट पॉज़िटिव अचण खां पोइ ज़िला इंतिज़ामिया हरकत में अची वई ऐं सील कयल इलाइक़े में वधीक सख़्ती करे छॾी। मिठियाणी पुलिस रूपोश जवाबदार अमानुल्लाह मल्लाह, जेको कंहिं केस में घुर्बल हुयो, उनखे मिठियाणी पुलिस दौरान गश्त गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।